सिंध में HIV जा वधंदड़ केसिस सिहत खाते न पर अवाम लाइ बि हिकु वॾो चैलेंज बणिजी रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि ऐं इस्पतालनि में केसिस जे अंगनि में ॻणती जोगी हद ताईं वाध थींदी पई वञे। ताज़ो कराची जी वलीका ऐं लांडी अस्पताल में लाॻापियल स्क्रीनिंग दौरान बि केतिरनि ई माण्हुनि में HIV जी तस्दीक थी आहे, जंहिं बाद स्क्रीनिंग जो दाइरो वधीक वधायो वियो आहे। पर सोचण जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त आख़िर सिंध में HIV जा केसिस छो वधी रहिया आहिनि? छा इन जा सबब तिबी ग़फ़लत, ग़ैर महफ़ूज़ तिबी तरीक़ा या अवाम में आगाही जी खोट बि चई सघिजे थी, या हुकूमत हिन सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ कहिड़ा क़दम खणी रही आहे ऐं अवाम पाण खे कीअं महफ़ूज़ रखी सघे थो? अॼु जे प्रोग्राम में इन सॼी सूरत हाल ते असां हिकु तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि नूर मोहम्मद महर साहब, जेके पाण हिकु फार्मासिस्ट आहिनि ऐं एडवोकेट एक्सपर्ट ऑफ फार्मा ड्रैप आहिनि। सर, महिरबानी अव्हांजी जो अव्हां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो ऐं हिकु जेको अहम मसइलो सिंध में हली रहियो आहे HIV जे केसिस जे वाध जे सिलसिले में, उन ते अव्हां असांखे पंहिंजी राय ॾींदव। जी, पाकिस्तान में ख़ास तौर पे सिरिंज जे मिसयूज़ जी वजह खां पाकिस्तान में लाड़काने में अॼु खां 5 साल पहिरियां बि इंतहाई अहम वाक़ियात पेश थिया, जंहिंमें असल में मरीज़ खे जेकी सिरिंज आहे, हिकु मरीज़ खे इस्तेमाल थी वरी ॿिए खे थी असल में ऑटो डिसेबल अगरि सिरिंज नथी इस्तेमाल थिए, असल में वन टाइम यूज़ जी जेकी सिरिंज आहे उहा इंटरनेशनली रिकमेंडेड आहे। WHO बि इहा चवे थी कि भई तव्हां ऑटो जेकी वक़्तु हिकु दफ़ा इस्तेमाल थी वई लॉक थी ज़ाय थी वञे न, त लेकिन सिंध में ग़रीब सिंध आहे, जनूबी पंजाब ग़रीब आहे, हुते ख़ासि तौर ते जनूबी पंजाब में ऐं सिंध में जेको आहे इहा इलाही वाक़ियात पेश थिया आहिनि। ऐं लाड़काने खां अलावा मीरपुर ख़ास में ऐं कई ॿी जॻहनि ते, ऐं ख़ासि तौर ते तौसा शरीफ़ में तक़रीबन 450 ॿारनि खे अफ़राद खे जेका हिका सिरिंज लॻण जी वजह खां या मल्टीपल सिरिंज, अहिड़ी सिरिंज जेकी कंहिं बि खून अगरि कंहिं एड्स जो HIV जो मरीज़ जेको आहे, एड्स जो मरीज़ आहे, उहो खून जे ज़रिए ऐं हेपेटाइटिस जो मरीज़ अगरि मरीज़ आहे त उहो अगरि सिरिंज जे ज़रिए ॿियो को मरीज़ इस्तेमालु कंदो, हिकु ई सिरिंज अगरि मल्टीपल मुख़्तलिफ़ मरीज़नि खे इस्तेमालु थींदी त HIV ऐं हेपेटाइटिस B ऐं C जेकी आहे फैलंदी। त इन करे ख़ासि तौर ते सिंध में, छो त जेकी ड्रग अथॉरिटी आहे इंतहाई कमज़ोर आहे ऐं हुते जेको बाज़ दफ़ा डिवीजन में बि जेको आहे हुते हिकु ड्रग इंस्पेक्टर बि न आहे, ऐं ख़ासि तौर ते मीरपुर ख़ास में सिर्फ़ु हिकु डिवीजन में हिकु आहे, सखर में हिकु आहे, ऐं इन करे हर एरिया में हिकु ड्रग इंस्पेक्टर आहे। हालांकि पंजाब में हर तहसील लेवल ते ड्रग इंस्पेक्टर आहिनि, सिंध जेको आहे ऐं अस्पतालनि में बि न आहिनि। ऐं ख़ासि तौर ते सिंध हेल्थ केयर कमीशन जेको आहे इंतहाई ज़ालिमाना किरदारु अदा करे थो। उन्हनि जी सर्विलेंस न आहे, उन्हनि जी जेकी आहे आम गली मोहल्लनि में जेका क्लिनिक हलनि था, हुते जेको ग़ैर मियारी सिरिंजूं हलनि थियूं, ऐं हुते सर्विलेंस न हुजण जी वजह खां, हुते छापा प्रोग्राम न हुजण जी वजह खां डॉक्टर डाकू जेका वेठा आहिनि, उहे हिकु ई सिरिंज जेकी आहे उहा पैसा बचाइण जी ख़ातिर डॉक्टर जेका आहिनि, डिस्पेंसर आहिनि, मैट्रिक फेल जेका डॉक्टर पाण अताई छॾाइनि था, उहे इन ज़ुल्म में बराबरि जा शरीक आहिनि। ऐं इहो ज़ुल्म मरीज़नि सां इंसानियत जे नाले त इंतहाई मतिलबु गुमराह कुन अमल आहे कि ग़रीब माण्हू इन्वॉल्व थिए थो। जी, मां इहो पुछणु चाहियां थी अव्हां खां त 2019 में जेके रतो तेरे जा केसिस हुया, वरी उन खां पोइ हाणे सॼी सिंध HIV जी हुन लपेट में अची वई आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां HIV जा केसिस साम्हूं अची रहिया आहिनि। छा असां माज़ीअ मां कुझु न आहे सिखियो? असां माज़ी मां सिखणु खपे, लेकिन असां न सिखियो आहे। उन जी वजह इहा आहे कि असांजा जेका कागज़ी कारनामा आहिनि उन्हनि में, ऐं बाज़ दफ़ा इंटरनेशनल जहिड़ी हुकूमतूं आहिनि, असांजे हमसाया मुल्क जी जेकी कारनामा आहिनि ऐं भारतीय कारनामा आहिनि, उन्हनि जा जेका सप्लायर आहिनि ख़ासि तौर ते, ऐं कुझु एजेंसियूं बि इन में इन्वॉल्व आहिनि। ऐं ख़ासि तौर ते हिकु वाक़ियो पेश आयो कि जंहिंमें आलमी इदारा सिहत जी अतियात जेका आहिनि उन्हनि में सवालिया निशान हुया। बाज़ इदारनि जूं जेकियूं सिरिंजूं हुयूं उहा पहिरियां खां ई ज़हर आलूद हुयूं, स्टीराइल न हुयूं, उन में बाज़ जेकियूं हुयूं HIV जे जरासीम वारियूं हुयूं,
इन ते जेको आहे कमीशन हुजणु खपे कि आख़िर हमसाया मुल्क जेका असांजा आहिनि उहे पाकिस्तान में इहे अहिड़ियूं ख़तरनाक बीमारियूं फैलाइण में उन्हनि जो बि किरदारु आहे। हिकु असांजी न अहिड़ी आहे ऐं गुरबत जी वजह खां सिंध में ख़ासि तौर ते जेका ग़रीब मरीज़ आहिनि ऐं डॉक्टर बि हुते जेका 2 नंबर डॉक्टर आहिनि अताई आहिनि उहे HIV खे ऐं हेपेटाइटिस खे फैलाइनि था। हिकु त इहा वजह आहे। ॿी जेकी आहे गुरबत जी वजह खां जेको प्रोस्टिट्यूशन आहे उहा बि वधी वई आहे ऐं ख़ासि तौर ते जेको हाइजीनिक हालत आहे क्लिनिक्स जी उहा बि ख़राब आहे ऐं बाज़ जॻहनि ते जेकियूं अहिड़ियूं चीज़ूं जेकियूं वजह बणनि थियूं ख़ासि तौर ते HIV जी फैलण जी वजह जेकी आहे असांजा जेका सरे आम उस्तरा ऐं हेयर कटिंग आहिनि ऐं बाज़ जेका ब्यूटी पार्लर्स आहिनि हुते बि जेको उहो बि कास करनि था। इन जा रूल्स जेका आहिनि मां पहिरियां जॾहिं लड़काणे रतो तेरो जो मामिलो थियो अॼु खां 6 साल पहिरियां त मां ड्रग अथॉरिटी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ खे इन में काफ़ी एहतिजाज कयो ऐं तारीख़ी तौर ते आहे कि मां उन्हनि खे इन ते ख़ासि तौर ते ऑटो डिसेबल हुजणु खपे ऐं जेकी रिवायती कन्वेंशनल जेकी आहे सिरिंज आहे उन ते 100% पाबंदी, लेकिन उन ते बि इन्हनि मरलावाल जेकी ख़तमु करण जी कोशिशि कई जेकी अञा ताईं बि कई जॻहनि ते अवेलेबल आहे। इहो ज़ुल्म आहे कि भई तव्हां हिकु तव्हां सर्वेलेंस नथा करो। सिंध हेल्थ केयर कमीशन पंजाब हेल्थ केयर कमीशन सुता पिया आहिनि ऐं रिश्वतखोरी जो मामिलो सिर्फ़ु हले थो ऐं आम ग़रीब माण्हू जे लाइ कोई आवाज़ बुलंद करण जे नाहे। जी महर साहब इहो ॿुधाइजो त HIV जा जेके केसिस आहिनि उन में घणे तर जेके मुतासिर थियल ॿारनि जो अंग वधीक आयो आहे, इन जो बुनियादी सबबु छा आहे ऐं इन खे रोकण लाइ कहिड़ा ख़ासि क़दम घुर्बल आहिनि? असल में जेको सिंध में ख़ासि तौर ते जेकी मैट्रिक फेल डॉक्टर आहिनि न जेका ॻोठनि में ख़ासि तौर ते वेठल आहिनि ऐं हुते जेको आहे करप्ट जेका सिंध हेल्थ केयर कमीशन आहे ऐं हुते ड्रग इंस्पेक्टर पहुचनि कोन था। सिर्फ़ु बाज़ जेका आहिनि पंजाब हेल्थ केयर कमीशन जा ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट अथॉरिटीज़ जा सिर्फ़ु कमीशन वठनि था उन्हनि खां। त उन्हनि जी वजह खां ना अहल डॉक्टर नाम निहाद अताईअनि जी वजह खां बि एड्स फैलाइण जी सभ खां वॾी वजह आहे। ऐं हुते जेकी मियारी सिरिंजिस आहिनि हुते जेकी ऑटो डिसेबल हूंदी आहे कि ऑटो डिसेबल जो मतिलबु इहो हूंदो आहे सादनि लफ़्ज़नि में कि जेकी ऑटो डिसेबल आहे 1 टाइम यूज़ लाइ हूंदी आहे डिस्पोजेबल, उहा हिकु दफ़ा इस्तेमालु थी त उहो ज़ाइ कबी आहे ऐं ॿीहर इस्तेमालु न थींदी आहे। लेकिन ॻोठनि में ऐं जेका ॻोठाणा डॉक्टर नाम निहाद जाली डॉक्टर आहिनि उहे छा कंदा आहिनि कि सिरिंज हिकु दफ़ा इस्तेमालु की फिर वरी उनखे स्टेराइल न कंदा आहिनि। जरासीम ज़दा वारे ॿिए मरीज़ खे ॿिए ॿार खे वरी ॿिए ॿार खे हिकु ई सिरिंज जेकी आहे अगरि हिकु एड्स जो ॿार आहे त अगरि 100 माण्हुनि खे उहा सिरिंज लॻंदी त एड्स जेको आहे फैलियो वेंदो। इहा वजह आहे त एड्स तेज़ी खां सिंध में ख़ासि तौर ते फैले थो। अच्छा महर साहब मूंखे इहो ॿुधाइजो त जेके सिंध हुकूमत ऐं सिंध एड्स कंट्रोल प्रोग्राम हिन वक़्तु कहिड़ी हिकमत अमली ते कमु करे रहिया आहिनि ऐं जीअं त नवां केसिस रोकिजी सघनि, छा उन्हनि जो कहिड़ो कमु जेको आहे अॼुकल्ह थी रहियो आहे? मां हेल्थ मिनिस्टर मोहतरमा अज़रा पेचुआ साहिब खे दरख़्वास्त कंदुमि कि उहा फौरी तौर ते जेका एड्स प्रोग्राम वफ़ाक़ जो बि आहे सूबे जो बि आहे वफ़ाक़ी हुकूमत सां दरख़्वास्त आहे कि ख़ासि तौर ते सिंध ग़रीब ॻोठाणनि माण्हुनि जो इलाइक़ो आहे हुते लाज़मी आहे कि भई तव्हां सर्वेलेंस कयो ऐं जिथे बि इन तरह जा जेका मिसयूज़ जा अगरि कोई हिकु ई सिरिंज यूज़ करे थो उनखे इबरतनाक सज़ा ॾियणु ज़रूरी आहे। इहो सिर्फ़ु क्राइम न आहे, इहो ज़िंदगी में 302 लॻणु ज़रूरी आहे लीगल पॉइंट ऑफ व्यू सां बि। उन्ही खे जेल में उनखे सड़णु ज़रूरी आहे, उन जी जेको आहे 5 करोड़ जुर्मानो बि ज़रूरी आहे ऐं उन ते जेल बि ज़रूरी आहे। लेकिन पाकिस्तान जा क़वानीन उन्हनि खे मतिलबु बहितर करणो पवंदो। सिंध असेंबली जेको आहे एंटी एड्स कंट्रोल प्रोग्राम जेको आहे उन में कानून साज़ी करे अगरि कोई बि फर्द अस्पताल फार्मेसी मेडिकल स्टोर अताई अगरि कोई बि इन में इन्वॉल्व थिए थो उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त जेकी आहे उन जे ख़िलाफ़ एक्शन थिए।